सदर आसिफ अली ज़रदारी जी सदारत हेठ आला सतही मुशावरती इजलास वज़ीर आज़म शहबाज शरीफ और फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जी इजलास में शिरकत। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार, घरू वज़ीर मोहसिन नकवी और नाणे वारो वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब शरीक आला सतही इजलास में मईशत, तवानाई और इलाक़ाई सूरत हाल जो जायज़ो वरितो वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ मुख़्तसर दौरे ते कराची पहुची रहियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ वॾे वज़ीर ऐं गवर्नर सिंध सां मुलाक़ात कंदो। शहबाज शरीफ शेरी रहमान सां धीअ जी वफ़ात ते ताज़ियत बि कंदो। सदर आसिफ अली ज़रदारी सां वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी मुलाक़ात, ख़िते जी बदिलजंदड़ सूरत हाल ऐं टियाकड़े जे मामलनि ते सदर खे ब्रीफिंग। वज़ीर आज़म विच ओभर जी सूरत हाल में पाकिस्तान के किरदार ते सदर के एतमाद में वरितो। ऐवान सदर में थियल मुलाक़ात में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, नायब वज़ीर आज़म, घरू वज़ीर ऐं कानून वारो वज़ीर मौजूद। मुलाक़ात दौरान मुल्की सलामती, क़ौमी, मुआशी ऐं सियासी सूरत हाल ते बि मुशावरत। सदर जो चवणु आहे त पाकिस्तान न सिर्फ़ पाड़ेसरी मुल्कनि पर दुनिया में छिकताण ख़त्म करण लाइ पंहिंजो आकारी किरदार अदा करण लाइ तयारु आहे। पाकिस्तान ख़िते में अमन लाइ किरदार अदा करे रहियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ मुख़्तलिफ़ मुल्क जे सरबराहनि सां राबिते में आहे। वज़ीर आज़म जी सऊदी वली अहद सां मौजूदा सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल थी। वज़ीर आज़म ईरानी सां बि ख़्यालनि जी ॾे वठि कई। वज़ीर आज़म लबनान, मिस्र ऐं बांग्लादेश जे सरबराहनि सां बि ॻाल्हि ॿोल कई। नॉर्वे, आज़रबाईजान समेत मुख़्तलिफ़ मुल्कनि सां राबिता थिया। पाकिस्तान विच ओभर में अमन जे क़याम लाइ भरपूर कोशिशूं करे रहियो आहे। परॾेही तर्जुमान ताहिर हुसैन अंद्राबी जी हफ़्तेवार ब्रीफिंग। संदसि चवणु आहे त पाकिस्तान श्रीनगर जी तारीख़ी मस्जिद जी बेहरमती जी मज़म्मत करे थो। जामिया मस्जिद श्रीनगर के सील करण वारो मामलो ॻणिती जोॻो आहे। मस्जिदनि, औरतनि ऐं ॿारनि ते हमलनि ख़िलाफ़ भरपूर आवाज़ बुलंद करे रहिया आहियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं फील्ड मार्शल आसिम मुनीर जूं अमन लाइ कोशिशूं जारी आहिनि। पाकिस्तान जी सफ़ारती कोशिशुनि जी पूरी दुनिया वाखाण करे थी। पाकिस्तान जे अहम किरदार ते भारत बौखलाहट जो शिकार आहे। इतलात वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जी प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त क़ौमी मुफ़ाद ते ज़ाती ऐं सियासी मुफ़ाद खे तरजीह नथी ॾेई सघिजे। का सियासी जमात या लीडर मुल्क खां मुक़दम नाहे। मौजूदा सूरत हाल में मुल्क के ख़िलाफ़ प्रोपेगेंडा बर्दाश्त जोगी नाहे। शख़्सियत या नापरस्ती मुल्क जे लाइ नुक़सानकार आहे। मुल्क के ख़िलाफ़ ॻाल्हियूं कंदड़नि खे शर्म अचणु घुरिजे। सिंध पुलिस में वॾे पैमाने ते मुक़ररियूं ऐं बदिलियूं, नोटिफिकेशन जारी। SSP डॉक्टर समीउल्लाह सुमरो खैरपुर मां बदिली। SSP बदीन मुक़रर। कमर रज़ा जसकाणी के CPO कराची रिपोर्ट करण जी हिदायत। सजाद अमीर सदोज़ई ठठे जो SSP मुक़रर। फारूक अहमद बजारानी के CPO कराची रिपोर्ट करण जो हुकुम। अमीर सऊद दादू मां बदली खैरपुर मुक़रर। सदाम हुसैन ख़ासकेली दादू ज़िले जो SSP मुक़रर।